अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमीर अहले सुन्नत जी मदीना जे सफ़र 1980 खां वापसी। दुआए ख़लीफ़ा अमीर अहले सुन्नत, या अल्लाह पाक जेको बि मुकमल रिसालो अमीर अहले सुन्नत जी मदीना जी सफ़र 1980 खां वापसी पढ़ी या ॿुधी वठे, उनखे मदीने जे ग़म जी दौलत खां नवाज़ ऐं उनखे ख़ैर ऐं आफ़ियत सां हर साल मदीना शरीफ़ जी हाज़िरी नसीब फरमाए। आमीन बेजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फजीलत। जो कोई हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी क़ब्र मुअज़्ज़म जे साम्हूं बीही ही आयत शरीफ हिकु भेरो पढ़े, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सूरह अहज़ाब सिपारो 23 आयत नंबर 56। पोइ 70 भेरा इहो अर्ज़ करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह। मलाइक उन जे जवाब में हीअं चवंदो आहे, ए फलाणा तो ते अल्लाह पाक जो सलाम हुजे। पोइ मलाइक उन जे लाइ दुआ कंदो आहे त या अल्लाह पाक इन जी का बि ज़रूरत का अहिड़ी न रहे जंहिंमें ही नाकाम थिए। ए साइलो आ जाओ और झोलियां फैलाओ, दरबार रिसालत से इनकार नहीं होता। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मदीने पाक जे बारे में छा चई छॾियो। आशिक़ मदीना अमीर अल सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया जी मदीने पाक खां हज लाइ वञण खां पहिरियां या बाद में मदीने पाक में कंहिं चयो त जॾहिं मौसम हज यानी हज जे ॾींहनि में मदीनो शरीफ़ ख़ाली थी वेंदो आहे, जंहिं ते आशिक़ मदीना फौरी तौर ते उनखे सम्झायो त तव्हां ही छा चई छॾियो। मदीने पाक ऐं बारगाह रिसालत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में त हर घड़ी मलाइकनि जी हाज़िरी रहंदी आहे। 70,000 सुबह है 70,000 शाम, यूं बंदगी जुल्फ व रुख आठों पहर की है। ख़ूबसूरत लफ़्ज़नि जो इंतिख़ाब। ॻाल्हाइण खां पहिरियां कुझु देरि तरसी गौर करण जी आदत हुअणु घुरिजे ऐं मदीने पाक जे बारे में त अहिड़ा ख़ूबसूरत लफ़्ज़ चूंडिजनि जिन मां इश्क़ रसूल ऐं मदीने जी मोहब्बत चमकदी हुजे। अल्लाह न करे त असांजे वात मां कॾहिं बि हिन पाक सरज़मीन जे मुतअल्लिक़ को गैर मुनासिब लफ़्ज़ निकिरे। तारीख़ में आशिक़ाने रसूल जा मदीने पाक जे अदब एहतराम जे मुतअल्लिक़ अहिड़ा वाक़िया आहिनि जो अक़ल हैरान थी वञे थो। जीअं त हिकु शख़्स मदीने पाक में हर वक़्तु रोअंदो ऐं माफ़ी वठंदो रहंदो हो। जॾहिं उनखां उन जो सबबु पुछियो वियो त उन जवाबु ॾिनो, हिकु ॾींहुं मूं मदीना शरीफ़ जे ॾहीअ खे खटो ऐं ख़राब चई छॾियो। ही चवंदे ई मुंहिंजी निस्बत सल्ब थी वई, याने मारिफत खसिजी वई ऐं मूं ते इताब सख़्त मुआमलो थियो त दरबार महबूब जे शहर जी ॾहीअ खे ख़राब चवण वारा मोहब्बत जी निगाह सां ॾिस, महबूब जे घिटियुनि जी हर शइ उम्दा आहे। बहार मसनवी सफ़ो 128। महफूज सदा रखना शाह बेअदबों से, और मुझसे भी सरजद न कभी बेअदबी हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। मदीने जो अदब। आशिक़नि जे इमाम किरोड़े मालिकनि जे पेशवा हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जे साम्हूं कंहिं चयो त मदीने जी मिटी ख़राब आहे। इहो ॿुधी करे पाण रहमतुल्लाह अलैहि फतवा ॾिनऊं त इन खे 30 कोड़ा लॻाया वञनि ऐं क़ैद में विधो वञे। अशिफा 57/2। सफ़र मदीना जी तैयारी। इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे ॿिए हज जे सफ़र में जॾहिं जिद्दा शरीफ़ पहुता त बुख़ार हाज़िर ख़िदमत थियो। इन ई हालत में मके पाक हाज़िरी थी ऐं उम्रो शरीफ़ अदा कयो। बुख़ार एतिरो हो जो वञण जो नालो ई न पियो वठे। सय्यदी आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, बुख़ार जे न वञण जे करे मूंखे नबी रहमत शफ़ी ऐं उम्मत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िरी जी फ़िक्र थी। मूं इन ई हालत में मदीना शरीफ़ वञण जो इरादो कयो। मके पाक जा आलिम सगोरा जेके संदन इल्मी शान शौकत सां बेहद मुतासिर हुआ, उन्हनि अची चयो त बीमारी ख़त्म थी वञे त पोइ हलिया वञिजो। आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि इश्क़ रसूल में ॿुॾल अल्फाज़ इरशाद फरमाया, जेके सोन जे कलम सां लिखण वारा आहिनि, पाण फरमायाऊं, जेकॾहिं सच पुछो त हाज़िरी जो असल मक़सद ज़ियारत तैयबा आहे। ॿिए भेरा इन ई नियत सां घर खां निकितो आहियां। उन्हनि वरी इसरार कयो ऐं संदन तबई कैफ़ियत ॿुधाई त पाण ही हदीस पाक पढ़ियाऊं। तर्जुमो, जंहिं हज कयो ऐं मुंहिंजी ज़ियारत न कई, उन मूंसां जफ़ा कई। आलिमनि सगोरनि अर्ज़ कयो, तव्हां हिकु भेरो यानी पहिरीं हज जे सफ़र में ज़ियारत करे चुका आहियो। सय्यदी आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि फरमायो,
मुंहिंजे नज़दीक हदीस पाक जो ही मतिलब नाहे त ज़िंदगी में केतिरा बि हज करियो, ज़ियारत हिकु भेरो काफ़ी आहे, बल्कि हर हज सां गॾोगॾु ज़ियारत लाज़िम आहे। हाणे तव्हां दुआ करियो त मां सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ताईं पहुची वञा, रोज़े अक़दस ते हिकु नज़र पइजी वञे, जेतोणीक उन ई वक़्तु दम निकिरी वञे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। खलीफ़ा आला हज़रत मद्दाहुल हबीब मौलाना मोहम्मद जमीलुर रहमान रज़वी रहमतुल्लाह लिखन था, भला कौन काबा को काबा समझता, जो शाह न होता मदीना तुम्हारा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। मां मदीने वञी रहियो आहियां। ए आशिक़ान रसूल, को घर खां ई सफ़र मदीना जो इरादो करे हज लाइ निकिरंदो आहे त को हज लाइ वेंदड़ खां पुछे त कीअं वञी रहिया आहियो, त हू रुख़ ओॾांहुं आहे जेॾांहुं मदीनो आहे, चवंदो आहे जीअं शेखुल हदीस हुज़ूर मुहद्दिस आदम पाकिस्तान हज़रत अल्लामा मौलाना सरदार अहमद रहमतुल्लाह अलैह जॾहिं पंहिंजे जामे मस्जिद सुन्नी रज़वी फैसलाबाद में जुमे जो बयानु कंदा हुआ त माण्हू परे परे खां संदन जो बयानु ॿुधण ऐं संदन जे पोयां नमाज़ जुमा अदा करण लाइ हाज़िर थींदा हुआ। जंहिं साल संदन ॿिए हज जो सफ़र हो, उन जुमे ते जॾहिं बयान लाइ तशरीफ़ वठी आया त पंहिंजे हिकु शागिर्द खे फरमायाऊं, माण्हुनि खे मुंहिंजे सफ़र जी ख़बर ॾियो, माण्हू ख़ुशि थींदा। जीअं ई संदन सफ़र हज जो ऐलान कयो वियो त पाण पंहिंजे उन ई शागिर्द खे सॾाए फरमायो, अल्हम्दुलिल्लाह, मां फ़र्ज़ हज करे चुको आहियां। हिन भेरे त सिर्फ़ बारगाह रिसालत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में हाज़िरी जी नियत सां वञी रहियो आहियां। हिन हाज़िरी जे सदक़े हज बि करे वठंदुसि। तंहिं करे ही ऐलान करियो त मां मदीने वञी रहियो आहियां। उसके तुफेल हज भी खुदा ने करा दिए, असले मुराद हाजिरी उस पाक दर की है। शरह कलाम रजा सईदी आला हजरत रहमतुल्लाह अलैह खे फना फिर रसूल जो अज़ीम मक़ाम हासिल हो ऐं सचे आशिक़नि खे पंहिंजे महबूब खां अलावा कुछ नज़र ई न ईंदो आहे। महबूब रब्बुल आलमीन जनाब रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम त असल मक़सूद कायनात आहिनि। तंहिं करे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह पंहिंजे इश्क़ रसूल जो बयान कुछ हिन तरह करे रहिया आहिनि त मां घर खां नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियण लाइ रवानो थियो आहियां ऐं नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे नूरानी दरबार जे ज़ियारत जी बरकत सां मूंखे हज जी सआदत बि मिली वई। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मदीने जियां को नाहे। कायनात जा सभिनी खां हसीनो जमील शहर मक्को ऐं मदीनो आहिनि। हिते ॾींहुं राति रहमतुनि जी बरसात थींदी आहे। सॼी दुनिया में मक्के शरीफ़ ऐं मदीने पाक जहिड़ो बाबरकत ऐं ख़ूबसूरत शहर नाहे। ही ॿई मुबारक शहर आशिक़ान रसूल जे अखियुनि जा नूर ऐं दिलुनि जा सुरूर आहिनि। दुनिया जो तमामु ख़ूबसूरत रौनकूं अरब जे रेगिस्तान ते क़ुर्बान। मदीने पाक में उहो आराम ऐं सुकून, चैन ऐं क़रार आहे जेको दुनिया जे कंहिं शहर में नाहे। हिन बाबरकत शहर में उहा कशिश आहे जेका दुनिया में ॿिए हंधि किथे नाहे। हिन मुबारक शहर में उहे रौनकूं आहिनि जेके दुनिया जे कंहिं ख़िते में नाहिनि। ही मुबारक शहर त अहिड़ो आहे जो इंसान मलाइक बि हिते बार बार हाज़िरी जी तमन्ना रखनि था। आशिक़ माहिर रिसालत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह लिखन था, ये बदलियां ना हो तो करोड़ों की आस जाए और बारगाहे रहमत आम तरकी है। मासूमों को है उम्र में सिर्फ एक बार आसी पड़े रहें तो सलाह उम्र भर की है। लफ्ज़ ऐं माना बदलियां तब्दीलियूं, आस उम्मीद, मरहमत रहमत, इल्म तर, हर हिक जे लाइ मासूम, मलाइक आसी, गुनाहगार सलाह, ऐलान इजाज़त। शरह कलाम रज़ा सईदी आला हज़रत रहमतुल्लाह हिन शेर में हदीस पाक जो मज़मून बयान कंदे लिखियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दरबार सखावत में रोज़ानो सुबुह ऐं शाम 70 हज़ार मलाइक हाज़िर थी सलावात ऐं सलाम अर्ज़ कंदा आहिनि। जेके हिकु भेरो ईंदा आहिनि उहे वरी ॿीहर क़यामत ताईं हाज़िर नथा थी सघनि, छो त मलाइकनि जी तादाद ई एतिरी आहे। जेकॾहिं ही वारियूं न लॻनि त पोइ बारगाह रिसालत में करोड़े मलाइकनि जी हाज़िरी जी उम्मीद ख़तम थी वञे। जॾहिं ही इहा अदीम बारगाह आहे जिथे कंहिंखे ना उम्मीदी ऐं मायूसी नाहे थींदी।
सभिनी खे नवाज़ियो वेंदो आहे। मलाइक जेके गुनाहनि खां पाक ऐं साफ़ ऐं मासूम आहिनि, उन्हनि खे त सिर्फ़ हिकु भेरो हाज़िरी जी इजाज़त मिली आहे। जॾहिं त गुनाहगार उम्मती शहर मदीना में सॼी ज़िंदगी बि गुज़ारणु चाहे त उन खे इजाज़त आहे, को बि उन खे रोकण वारो नाहे। आशिक़ मदीना अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया कुछ हिन तरह अर्ज़ कनि था: मदीने जाएं फिर आए दोबारा फिर जाएं, इसी में उम्र गुजर जाए या खुदा या रब। आशिक़ मदीना जो मदीने में 2.5 महीननि जो क़याम। आशिक़ मदीना अमीर अहले सुन्नत 1980 जे सफ़र हज में शवालुल मुकर्रम ज़िलहिजा शरीफ़ जे आख़िरी या विच ताईं तक़रीबन 2.5 महीना पंहिंजी ज़िंदगी जूं अनमोल तरीन घड़ियूं फ़िज़ाए अरब में गुज़ारण खां पोइ जॾहिं मदीने शरीफ़ खां जुदा थियण लॻा त संदन लाइ उहो वक़्तु तमामु वॾे सानहे यानी हादिसे खां घटि न हो। पाण मदीने पाक जी जुदाई में तमामु घणो ग़मगीन हुआ ऐं ग़म छो न थिए। अहिड़ो दिलकश ऐं हसीन मंज़र निगाहुनि खां ओझल थियण वारो आहे। मदीने पाक खां कंहिं सचे आशिक़ रसूल जी ज़ाहिरी जुदाई आसान नाहे। जॾहिं मदीने पाक खां जुदाई जो वक़्तु वेझो ईंदो आहे त आशिक़नि जो सीनो फाटण लॻंदो आहे। उहे दर ऐं दीवार, उहा मस्जिद नबवी ऐं उहो सब्ज़ गुंबद ऐं मीनार छॾण लाइ दिलि न कंदी आहे। सुॾका भरे रोअण ते दिलि कंदी आहे, बल्कि दिलि चाहींदी आहे त हिते ईमान आफ़ियत सां जन्नतुल बक़ी में ख़ैर सां 2 गज़ ज़मीन मिली वञे ऐं ज़िंदगी जी हसरत पूरी थी वञे। तैबा से लौटना किसी आशिक़ से पूछिए, ऐसा लगे कि रूह बदन से गुजर गई। हिक ॿिए शाइर बि छा ख़ूब चयो आहे: दिल तड़प जाएगा ए ज़ाइरे बतहा तेरा, तेरी जिस वक्त मदीने से जुदाई होगी। महजूर मदीने यानी मदीने खां जुदा थियण वारे जो हाल। मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मदीने शरीफ़ खां हलंदे वक़्तु ज़ाइरीन जो जेको हाल थींदो आहे उहो न पुछो। मदीने जे दर ऐं दीवार जो फिराक यानी जुदा थियण सताईंदो आहे। मूं मस्जिद नबवी शरीफ़ जी चौंठ सां चुंबड़ी माण्हुनि खे रोअंदे ॾिठो आहे। बदन से जान निकलती है आह सीना से, तेरे फिदाई निकलते हैं जब मदीना से। फ़कीर 3 हज ते रुख़सत जे वक़्तु मदीने जे दर ऐं दीवार खे अर्ज़ कयो, जा रहा है अब हमारा काफ़िला ए दरो दीवार शहरे मुस्तफ़ा, याद तेरी जिस घड़ी भी आएगी है यकीन दिल को बहुत तड़पाएगी। मिरातुल मनाजी 524 कलाम अलवदा ताजदार मदीना। आशिक़ मदीना अमीर अहले सुन्नत ग़म मदीना में रोअंदा रहंदा हुआ। उन्हनि ॾींहनि में पाण मदीने पाक में पंहिंजे ग़मज़दा दिल जी जज़्बात जो इज़हार पंहिंजे शफ़ीक़ व मेहरबान आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे बारगाह में आइन सुनहरी ॾियारियुनि जे साम्हूं रोअंदे रोअंदे शेरनि जी सूरत में कयो। तक़रीबन निस्फ़ सदी यानी 50 साल थियण वारा आहिनि। ही कलाम पंहिंजे अंदरि अहिड़ो दर्द ऐं सोज़ रखे थो जो हाणे बि जेकॾहिं को पढ़ंदो आहे त अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि। अव्हां बि हिन अलवदा शेर जा कुझु पढ़ो। आह अब वक्त रुखसत है आया, अलवदा आह शाह मदीना, सदर हिज्र कैसे सहूं सदमाए हिज्र कैसे सहूंगा, अलवदा आह शाह मदीना, बेकरारी बढ़ी जा रही है, हिज्र की अब घड़ी आ रही है, दिल हुआ जाता है पारा पारा, अलवदा आह शाह मदीना, किस तरह शौक से मैं चला था, दिल का गुंचा खुशी से खिला था, आह अब छूटता है मदीना, अलवदा आह शाह मदीना, कुए जाना की रंगी फसाओ, ए मुअत्तर मुअम्बर हवाओ, लो सलाम आखिरी अब हमारा, अलवदा आह शाह मदीना, काश किस्मत मेरा साथ देती, मौत भी यावरी मेरी करती, जान कदमों पे कुर्बान करता, अलवदा आह शाह मदीना, सोज़े उल्फत से जलता रहूं मैं, इश्क में तेरे घुलता रहूं मैं, चाहे दीवाना समझे जमाना, अलवदा आह शाह मदीना, मैं जहां भी रहूं मेरे आका, हो नजर में मदीने का जलवा, इल्तिजा मेरी मकबूल फरमा, अलवदा आह शाह मदीना, कुछ न हुस्ने अमल कर सका हूँ, नजर चंद अश्क में कर रहा हूँ, बस यही है मेरा कुल असासा, अलवदा आह शाह मदीना।
आंख से अब हुआ खून जारी, रूह पर भी हुआ रंज तारी, जल्द अत्तार को फिर बुलाना, अलविदा आह शाह मदीना। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अलवदाई कलाम जी मक़बूलियत। बारगाह रिसालत में पंहिंजे सचे आशिक़ जी ही अलविदा क़बूल कई वई। उहा हिन रीति जो मदीने जे आशिक़ अमीर अहले सुन्नत जॾहिं अलविदा लिखी त हिकु आशिक़ रसूल खे ख़्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी। जीअं त बाबुल इस्लाम सिंध जे मशहूर शहर हैदराबाद जो नौजवान मुबल्लिग़ दावत इस्लामी अब्दुल कादिर अत्तारी नेकी जी दावत आम करण में मसरूफ़ रहंदो हो। दीनी कम जो एतिरो जज़्बो हूंदो हुयुसि जो रोज़ानो मुख़्तलिफ़ मस्जिदुनि में वञी करे फैज़ान सुन्नत मां 6 दर्स ॾींदो हो। ज़ोहर में 2 दर्स ॾींदो हो, 1:30 वॻे वारी नमाज़ में ऐं ॿियो 2 वॻे वारी ज़ोहर जी जमात खां पोइ। रमज़ान मुबारक 1408 हिजरी में उन्हनि खे उम्र जी सआदत नसीब थी। उन ई रमज़ान मुबारक जे जुमाअतल वदा जे ॾींहुं नौजवानीअ में इंतकाल करे वियो। संदन वॾे भाउ जो चवणु आहे त हिकु दफ़ो अदा अब्दुल कादिर खे सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इलियास कादरी खे मुंहिंजो सलाम चइजो ऐं चइजोसि त जेको अवां अलविदा ताजेदार मदीना वारो क़सीदो लिखियो आहे उहो असांखे ॾाढो पसंदि आयो आहे ऐं चइजोसि त हाणे जॾहिं मदीने अचो त का नई अलविदा लिखिजो ऐं मुमकिन न हुजे त उहा ई अलविदा ॿुधाए छॾिजो। सुनहरी ॾियारियुनि जे साम्हूं आख़िरी हाज़िरी। जॾहिं इहे दर्द भरिया लम्हा आया त हाणे मदीने तैयब खां जुदा थियणो ई पवंदो। अमीर अहले सुन्नत बारगाह मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में अलविदाई हाज़िरी ऐं वञण वापसी जी इजाज़त वठण लाइ हाज़िर थियण लॻा त दिलि ग़म सां भरियो पियो हो। क़दम खॼी न पिए सघिया। आख़िरी हाज़िरी लाइ रोज़े अनवर ॾांहुं वधंदे उन्हनि ते अहिड़ी दीवानगी वारी कैफ़ियत तारी थी वई जो साम्हूं ईंदड़ दर ऐं दीवार खे बे इख़्तियार चुमी रहिया हुआ। एसि ताईं जो गुलनि ॿूटनि ऐं पननि खे बि चुमी रहिया हुआ। अहिड़ी कैफ़ियत जे आलिम ने जॾहिं पाण हिकु ॿूटे खे चुमण लाइ झुकिया त उन सां लॻल मदीने जे कंडे ॼण त अॻिते वधी करे खेनि ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्म अख में लॻी वियो ऐं थोरो रतु निकितो। ताज़ो मदीने जो ज़ख़्म खणी मस्जिद नबवी शरीफ़ में दाख़िल थिया ऐं बेक़रारीअ जे आलम में अलविदाई सलाम अर्ज़ करण लॻा त बारगाह रिसालत सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम में हाज़िर थिया ऐं ख़ूब रोई करे दबियल अंदाज़ में अलविदाई सलाम कलाम पेश कयो। अलविदाई सलाम ऐं ॼण वापसी जी इजाज़त वठी करे पोएं पेर मोटिया। जी हा, पोएं पेर, छाकाणि त ही उहा पाक दरबार आहे जिते पुठ करण बि आशिक़ रसूल लाइ बेअदबी आहे। पाण उन्हनि उन ई ग़म ऐं सदमे सां रोंदे रोंदे ॿाहिरि निकिता। हज जो ज़मानो हो। दुनिया जे कुंड कुड़छ मां हाजी साहिबान मदीने पाक में हाज़िर थी रहिया हुआ। माण्हू इन ई मदीने जे आशिक़ खे ॾिसी रहिया हुआ त ही अलाए छो रोई रहियो आहे। एतिरे में हिकु हमवतन माण्हू अॻिते वधी करे पुछियो, अदा छा थियो? तव्हां एतिरो छो रोई रहिया आहियो? आशिक़ सादिक जी दिलि ते ही सुवाल ज़ख़्म ते लूण बुरकण खां घटि न हो। ही उहो ज़ख़्म हो जेको अखियुनि सां न पर दिलि जे अखियुनि सां ॾेखारण वारो हो। मदीने जे आशिक़ पंहिंजे दिलि जी हालत खेसि ॾेखारी ऐं ॿुधाई। इन जे सुवाल जो जवाबु अखियुनि जे ज़बान यानी अखियुनि जे ॻोढ़नि सां ॾियण वारो हो। पाण रोंदे रोंदे जवाब ॾिनाऊं, मां मदीने खां वञी रहियो आहियां। इश्क़ मदीना ऐं इश्क़ शाह मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी लज़्ज़त खां अण वाक़िफ़ उनखे लज़्ज़त जो अंदाज़ो नथो थी सघे। छो त जंहिं इश्क़ रसूल जा जाम भरे भरे पीता हुजनि उन में जंहिं कॾहिं ईअं पढ़ियो ॾिठो या ॿुधो न हुजे उन जी हालत में ज़मीन आसमान खां बि वधीक फ़र्क़ु हूंदो आहे। मदीने जे आशिक़ लाइ ही वक़्तु दिलि ते किरंदड़ सदमनि जे जबल जिया हो। हिन ॻाल्हि खे हिकु शाइर तमामु प्यारे अंदाज़ में बयानु कयो आहे। ये तो तैबा की मोहब्बत का असर है वरना कौन रोता है लिपट कर दरो दीवार के साथ। तव्हां वञी नाहियो रहिया बल्कि अची रहिया आहियो। दरबार रिसालत खां रुख़सत थी करे आशिक़ मदीना पंहिंजे पीरो मुर्शिद जी ख़िदमत में हाज़िर थिया। मुरीद में पातियूं वेंदड़
चङियूं आदतूं पीरो मुर्शिद जी बदौलत हासिल थींदियूं आहिनि। आशिक़ मदीना अमीर अहल सुन्नत खे ग़म मदीना जी सौगात बि पीरो मुर्शिद जे दरगाह मां मिली। आशिक़ मदीना पंहिंजनि ग़म ऐं दर्द जी दवा लाइ रोअंदे अखियूं मलींदे सय्यदी व मुर्शिदी शेखुल अरब वल अजम ख़लीफ़े आला हज़रत क़ुतुब मदीना अल हाज ज़ियाउद्दीन मदनी रहमतुल्लाह अलैह जे आस्ताने आलिया ते पहुता ऐं पीरो मुर्शिद जे हंज में सर रखी रोअण लॻा। अल्लाह वारा आशिक़ मदीना जी दिलि जी कैफ़ियत खे ॼाणनि था ऐं उहे ई उन ज़ख़्म ते मरहम रखी सघनि था। सय्यदी क़ुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीद अमीर अहल सुन्नत जे ग़मगीन दिलि जो इलाज करे छॾियो। हूं ज़ियाउद्दीन का अदना गदा मेरे मुर्शिद का सखी दरबार है। उहो ईअं जो जॾहिं सय्यदी क़ुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह खांसि पुछियो त छा थियो, पाण अर्ज़ कयाऊं हुज़ूर अॼु मुंहिंजी मदीने शरीफ़ खां रुख़्सती आहे। हज़रत शफ़क़त सां हथ फेरियो ऐं फरमायो तव्हां मदीना खां वञी नाहियो रहिया बल्कि अची रहिया आहियो। ग़म ऐं दर्द में ॿुॾल उन कैफ़ियत में आशिक़ मदीना फौरन सम्झी न सघिया त पीरो मुर्शिद जे हिन फरमाने आलीशान जे अंदरि कहिड़ा कहिड़ा राज़ लिकियल आहिनि, छो त वली कामिल जी ज़बान मुबारक मां निकितो आहे ऐं यक़ीनन वॾनि जूं ॻाल्हियूं वॾियूं हूंदियूं आहिनि। पोइ हुन 1980 जे सफ़र मदीना खां वठी हिन वक़्त ताईं आशिक़ मदीना अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया खे मदीने जी हाज़िरीअ जूं ख़ुशि ख़बरियूं मिलियूं। पीरो मुर्शिद जे उन्हनि मुबारक लफ़्ज़नि तव्हां मदीने खां वञी नाहियो रहिया पर अची रहिया आहियो जो मतिलबु ही हो। अमीर अहल सुन्नत पंहिंजे पीरो मुर्शिद जे हिन मुबारक जुमिले खे अशआर में हीअं बयान कयो। मुर्शिदी ने कहा तू नहीं जा रहा बल्कि है आ रहा मदीने में हूं। मदीने जी पक्की वीज़ा लॻाइण जी ऑफर। आशिक़ मदीना जो हिकु दोस्त जेको मदीने पाक में ई रहंदो हो, खाइणु घणी मोहबत कंदो हो, अमीर अहल सुन्नत खे ऑफर कई त मां सरकार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे रोज़े जे तरफ़ हथ करे थो चवां, तव्हां हा चओ त मां मदीने शरीफ़ में तव्हांजी रिहाइश जो इंतज़ाम करे थो छॾियां ऐं अव्हां खे पक्की वीज़ा लॻाए ॾियां थो। आशिक़ मदीना जेतोणीकि मोहबत मदीना में ॿुॾल हुआ पर पंहिंजे दिलि जे जज़्बात ते क़ाबू पाईंदे शहनशाह मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि जे पैगाम दुनिया भर में आम करण जो जज़्बो रखंदा हुआ। संदन जे हिन जज़्बे ते लखें सलाम जो पाण पंहिंजे उन दोस्त खे फरमायाऊं अल्हम्दुलिल्लाह मूंखे पाकिस्तान में जीअं दीन जी ख़िदमत जी सआदत हासिल आहे, हिते ज़ाहिरी तरह ईअं मुमकिन नाहे, तंहिं करे हिते मुस्तक़िल रही नथो सघां। ॼण संदन कैफ़ियत ख़लीफ़े आला हज़रत मुहद्दिस आज़म हिंद हज़रत अल्लामा मौलाना सैयद मोहम्मद अशरफी जीलानी कछोछवी रहमतुल्लाह अलैह जे हिन शेर जे मिस्ताक हुई, मदीने का कुछ काम करना है सैयद, मदीने से बस इसलिए जा रहा हूं। दीन जी ख़िदमत जो बेमिसाल जज़्बो। ए आशिक़ाने मदीना, हिते हिकु ॻाल्हि अर्ज़ कंदो हलां त अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा सभिनी खां वॾा आशिक़ सहाबा कराम रज़ियल्लाहु अन्हु हुआ। अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया मां ज़ाहिरी इंतकाल शरीफ़ फरमायो त मदीने पाक में मौजूद हज़ारे सहाबा कराम रज़ियल्लाहु अन्हुम दीन इस्लाम ऐं पैगाम रसूल अनाम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम आम करण लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में जे तरफ़ रुख़ कयो ऐं पोइ सॼी ज़िंदगी नेकी जी दावत में गुज़ारी, जंहिंजी वॾी मिसाल ही आहे त हिकु कौल जे मुताबिक़ हुज्जतुल विदा जे मौक़े ते 1,24,000 सहाबा कराम रज़ियल्लाहु अन्हुम मौजूद हुआ, जॾहिं त अॼु मदीने पाक जे मशहूर क़ब्रिस्तान जन्नतुल बक़ी शरीफ़ में सिर्फ़ 10,000 सहाबा कराम रज़ियल्लाहु अन्हुम जा मज़ारात शरीफ़ आहिनि। कंहिं सहाबी रज़ियल्लाहु अन्हु जी मज़ार शरीफ़ पाकिस्तान में त को हिंदुस्तान में आराम फरमा आहे, कंहिं सहाबी रज़ियल्लाहु अन्हु जी मज़ार शरीफ़ तुर्की में त कंहिं सहाबी रसूल जी मज़ार शरीफ़ चीन में जगमगाए रही आहे। सहाबा कराम रज़ियल्लाहु अन्हुम दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञी क़ुरान और सुन्नत जो पैगाम आम कयो। आशिक़ मदीना जा जज़्बात दावत इस्लामी जे ज़िम्मेदारनि जे नाले। 1980 जे सफ़र मदीना जे वक़्तु दावत इस्लामी जो वजूद न हो, पर आशिक़ मदीना जो दीन इस्लाम जी ख़िदमत जो जज़्बो उरूज ते हो। पाण उन वक़्तु बि मुख़्तलिफ़ अंदाज़ में कुझु न कुझु माण्हुनि खे गॾु करे दीन जो कमु कंदा हुआ। हक़ीक़ी आशिक़ मदीना अमीर अहल सुन्नत नेकी जी दावत जे जज़्बे सां सरशार ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि में नेकी जी दावत आम करण जो पको इरादो रखनि था। पाण केतिरा ई भेरा दावत इस्लामी जे ज़िम्मेदारनि खे कुझु हिन तरह मदीने मदनी गुलनि सां नवाज़ियो आहे त तव्हां सॼो
साल मदीने पाक जी हाज़िरी ॾियो, हज करियो, उमरो करियो, पर रमज़ान शरीफ़ में मस्जिदुनि में नमाज़ुनि जी तमामु वॾी अहिड़ी तादाद अचे थी जेका सॼो साल मस्जिद जो रुख़ नथी करे। जेकॾहिं सभिनी दावत इस्लामी जे ज़िम्मेदार नेकी जी दावत ॾियण जे अहिड़े मौक़े ते मदीने जी तरफ़ रुख़ करे वठंदा त उन्हनि खे आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते अमल करण वारो केरु बणाईंदो, केरु उन्हनि खे पको नमाज़ी ऐं सचो आशिक़ रसूल बणाईंदो। मां दावत इस्लामी जे ज़िम्मेदारनि खे दरख़्वास्त ई करे सघां थो त मदीने जी हाज़िरुनि जा ॿिया बि खोड़ मौक़ा आहिनि। ठीकु आहे, हिकु भेरो रमज़ान जी सआदत हासिल करियो। हिन मिसाल खे ईअं सम्झो त मुख़्तलिफ़ अहिड़ा कारोबार कंदड़ जिन जी सीज़न रमज़ान शरीफ़ या ईद उल फितर हूंदी आहे, जीअं मिठाई ठाहिण वारा, दर्ज़ी वग़ैरह। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे फ्री में बि रमज़ान मदीना यानी रमज़ान शरीफ़ में उमिरे जी टिकट ॾियो त उहे न वठंदा, न वेंदा, छो त उन्हनि खे ख़बर आहे त इन्हनि ॾींहनि में कमु करे असां शायदि 10 टिकटुनि जी रक़म कमाए वठंदासीं, मदीने पाक कंहिं ॿिए महीने हलिया वेंदासीं। जॾहिं दुनिया जी हक़ीर रक़म हासिल करण जो जज़्बो रखण वारा मुफ़्त में बि रमज़ान जी सआदत हासिल नथा कनि त दुनिया भर में नेकी जी दावत आम करण ऐं सॼी ज़िंदगी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जो जज़्बो रखण वारो हिन अज़ीम मक़सद खे पूरो करण लाइ पंहिंजे वतन में हिन अहम मौक़े ते नेकी जी दावत लाइ छो नथो रुके। अल्हम्दुलिल्लाह, आशिक़ान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे तहत थींदड़ आख़िरी अशरे ऐं पूरे महीने रमज़ान इतिकाफ़ में हज़ारे मोतक़िफ़ीन मस्जिदुनि में अची वञनि था। जेकॾहिं ज़िम्मेदारनि रमज़ान मदीना लाइ वेंदा त उन्हनि मोतक़िफ़ीन हिक खां हिकु बिगड़ियल जे इस्लाह केरु कंदो? इन्हनि में मौजूद सिर्फ़ रमज़ान शरीफ़ जे नमाज़ुनि खे पूरे साल जो नमाज़ी केरु बणाईंदो? इन्हनि खे सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण वारो केरु बणाईंदो? अल्लाह करे दिलि में लही वञे मुंहिंजी ॻाल्हि। हिन हवाले सां हिकु दिलचस्प वाक़ियो पढ़ो ऐं ॿुधो। पंहिंजे अंदरि नेकी जी दावत जो जज़्बो पैदा कयो। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जूं बरकतूं हर हंधि आहिनि। हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, मां मदीने पाक में रोज़े अनवर ते हाज़िर थियुसि त मूंखे हिकु ख़ासि कैफ़ियत तारी थी वई ऐं मूं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मदीने शरीफ़ अचण खां बाद मूंखे ॿीहर पंहिंजे वतन वापसि वञणु नसीब न थिए। इन ते क़ब्र अनवर मां आवाज़ आयो, जेकॾहिं मां हिन क़ब्र में क़ैद आहियां त पोइ हिते अव्हां अचण वारे हर शख़्स खे हिते ई रहणु घुर्जे, ऐं जेकॾहिं मां हर हाल में पंहिंजी उम्मत सां गॾु आहियां त तोखे वापसि पंहिंजे शहर हलियो वञणु घुर्जे। उहो बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, ही ॿुधी करे मां पंहिंजे वतन वापसि अची वयुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातम नबीयीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। पे तबलीग सुन्नत तो जहां रखे मगर ए काश मैं ख्वाबों में पहुंचता ही रहूं अक्सर मदीने में। ॼण घर में इंतकाल थी वियो हुजे। आशिक़ मदीना शाह मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ऐं पंहिंजे पीरो मुर्शिद जी ख़िदमत में अलविदाई हाज़िरी ॾियण खां बाद पंहिंजी रिहाइश ते आया, छो त उते रहंदे कुझु माण्हुनि सां सुञाण थी वई हुई ऐं माण्हू अची करे मिली रहिया हुआ। जॾहिं आशिक़ मदीना जी दिलि जी कैफ़ियत अहिड़ी हुई ॼण उन वक़्तु कंहिंजो इंतकाल थी वियो हुजे ऐं माण्हू ताज़ियत जे लाइ अची रहिया हुजनि। आख़िरकार उहा घड़ी अची वई जो आशिक़ मदीना फ़िराक़ मदीना यानी मदीने जे जुदाई जो ग़म दिलि में खणी गाॾी में वेही करे जिद्दा शरीफ़ ॾांहुं रवाना थिया। ॼण ही शेर ज़बान ते हो, रोज़े की जाली दिल में बसा लूं, तन मन धन सब उन पर लुटा दूं, वक्त ज़ियारत ज़ाहिर के दिल में होते हैं क्या जज्बात ना पूछो। जिद्दा शरीफ़ जी हाज़िरी ऐं नमाज जो फ़िक्र। 1980 जे सफ़र मदीना जी आख़िरी रात में आशिक़ मदीना मदीने पाक का रुख़सत थिया। गाॾी तेज़ जिद्दा शरीफ़ ॾांहुं हली रही हुई त जिद्दा शरीफ़ खां कुझु फ़ासिले ते आशिक़ मदीना जी नज़र आसमान ते पई त महसूस थियो त फजर जो वक़्तु शुरू थी वियो आहे। मदीने जी जुदाई जो सदमो पंहिंजी जॻह ते हो ऐं फ़र्ज़ नमाज जो जज़्बो सलामत हो। पाण उथिया ऐं नमाज जो वक़्तु थी वियो आहे जी सदा लॻाइण शुरू कई। दावत इस्लामी जे वजूद में अचण खां पहिरियां 12 दीनी कमनि मां हिकु दीनी कम फजर जे लाइ जाॻाइण संदन मामूल हो। आशिक़ मदीना जी नमाज़ फजर जे लाइ लॻायल सदाउनि ते कंहिं कुझु ख़ासि ताउन न कयो। पाण हलंदे ड्राइवर वटि पहुता ऐं उनखे गाॾी बीहारण जो फरमायाऊं त फजर जो वक़्तु थी वियो आहे। अफ़सोस महरूमी जी हद थी वई जो इन बि का लिफ्ट न कराई।
संदन दिल निहायत गमगीन थी ऐं पंहिंजे सीट ते अची वेही रहिया। थोरी देर खां बाद ॿीहर आसमान ॾांहुं ॾिठाऊं त रोशनी पखिड़िजी चुकी हुई। आशिक़ मदीना हिकु भेरो ॿीहर हिमत कई ऐं हाजुनि सां भरियल बस खे नमाज़ पढ़ण जी दावत ॾिनी, पर कंहिं बि ख़ासि तवजो न ॾिनी। बेवसी जी हद थी वई जो ड्राइवर गाॾी बीहारे थो, न को गॾिजी करे नमाज़ जे लाइ लहे थो। हज खां बाद इबादत ऐं रियाज़ जो ज़ौक़ ऐं शौक़ वधण जे बदिरां हाजी घर गहरी निंड जो मज़ो वठी रहिया हुआ। निंड इहा बि अहिड़ी जो को बि उथण जे लाइ तयारु नाहे। आशिक़ मदीना जे दिल ग़म मदीना में पहिरियां ई बेक़रार हुई। हाणे हिन ॻाल्हि जो सदमो जो वेठे वेठे कीअं फजर जी नमाज़ क़ज़ा थिए। हज जे सफ़र जीअं हिन मौक़े ते बि वुज़ू जे लाइ पाणी जी बोतल साण हुई, पर बस में वुज़ू कीअं कयो वञे। ख़ैर जीअं तीअं तयमुम करे सीट ते वेठे वेठे ई नमाज़ अदा कई। इन खां अलावा करे बि छा थो सघिजे। कुझु देर में जिद्दा शरीफ़ अची वियो। थी सघे तो ड्राइवर ही सम्झी करे गाॾी न बीहारी हुजे त जिद्दा शरीफ़ पहुची करे नमाज़ अदा कंदासीं, जेतोणीकि ईअं करणु न घुरिजे। ख़ासि करे अहिड़ी नमाज़नि फजर, असर ऐं मग़रिब जो इन्हनि जो वक़्तु घटि हूंदो आहे, पर पहुचंदे पहुचंदे रस्ते में किथे गाॾी ख़राब थी वई त नमाज़ वुज़ू जे लाइ मुसाफ़िरनि खे वॾी आज़माइश थींदी। तंहिं करे सफ़र जे दौरान जेको पहिरियों मौक़ो अचे उते तरसी करे नमाज़ अदा करे वठणु घुरिजे। जिद्दा शरीफ़ जे स्टॉप ते जीअं ई गाॾी बीठी, आशिक़ मदीना जल्दी जल्दी लथा, पंहिंजो सामान फुटपाथ ते रखियो ऐं पाणी जी बोतल कढी करे वुज़ू करे फजर जी नमाज़ अदा कई ऐं सलाम फेरींदे ई घड़ी ॾिसी करे वक़्तु नोट करे वरितो। उन्हनि ॾींहनि में हाणे वांगुरु नमाज़ुनि जे वक़्तनि जी का एप या नेट सिस्टम त हो कोन। बाद में जॾहिं कैलेंडर सां फजर जो वक़्तु मिलायो त ज़ाहिर थी वियो त अल्हम्दुलिल्लाह संदन फजर जी नमाज़ वक़्त में ई अदा थी हुई। उन नेमत जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। काश असांखे बि पंहिंजे नमाज़ुनि जो अहिड़ो फ़िक्र नसीब थी वञे। आशिक़ मदीना उतां खां पंहिंजी कंहिं दोस्त वटि पहुता। कुझु वक़्तु उते तरसण खां बाद मुतार एयरपोर्ट रवाना थिया ऐं पोइ कराची पाकिस्तान ॾांहुं। रोता हुआ पहुंचा था, रोता हुआ लौटा था, है वसल की दो घड़ियां फिर हिजरे मदीना है। मदीने खां मोटण वारे जे लाइ पैगाम। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह अलैह मदीने पाक खां मोटण वारनि ज़ाइरीन मदीना खे फरमाइनि था, रुख़्सत जे वक़्तु मवाजे शरीफ़ में हाज़िर हुजो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां बार बार हिन नेमत यानी मदीने पाक जी हाज़िरी जी अता जो सुवाल कयो ऐं काबे शरीफ़ जा तमाम आदाब पेश नज़र रखो ऐं सची दिल सां दुआ कयो त मौला ईमान ऐं सुन्नत ते मदीने पाक में मरण ऐं बक़ीअ पाक में दफ़न थियण नसीब फरमाए। सवाली जो अर्ज़ मोकिलण जे वक़्तु मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह टियों भेरो हज ते मदीने पाक खां वापसी ते अलविदाई सलाम लिखियो। मुताले जे ज़ौक़ जे लाइ उहो पेश कयो पियो वञे। अलविदा ए सब्ज़ गुंबद के मकी, अल फिराक ए रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अलवदा ताजदार मदीना। हजरत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं कंहिं शख़्स खे वदा रुख़सत फरमाईंदा हुआ त उन जो हथ पकड़ींदा हुआ। पाण रहमतुल्लाह अलैह उन खां न छॾाईंदा हुआ एसि ताईं जो उहो शख़्स ई हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो हथ छॾे ॾींदो हो ऐं फरमाईंदा हुआ त मां तुंहिंजो दीन, तुंहिंजी अमानत ऐं तुंहिंजो आख़िरी अमल अल्लाह पाक जे हवाले करियां थो। ऐं हिकु रिवायत में ख़ात्मे जो अमल। तिरमिज़ी 277/5 हदीस 3453। हज़रत मुफ्ती मोहम्मद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जे शरह में लिखनि था, सहाबा कराम रज़ियल्लाहु अन्हु सफ़र ते वञण वक़्तु नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुआ ऐं उन बारगाह आलिमा मोकिलाए कंदा हुआ, मोकिलाणी कंदा हुआ। उन वक़्तु जो हिते ज़िक्र थी रहियो आहे। हाणे बि ज़ाइरीन मदीने पाक खां हलण वक़्तु आख़िरी सलाम जे लाइ रोज़े पाक ते हाज़िर थी करे अर्ज़ कंदा आहिनि, अलवदा अलवदा या रसूल अल्लाह, अल फिराक या हबीब अल्लाह। असां हिकु विदाया क़सीदो अर्ज़ कयो हो जंहिंजा कुझु शेर ही आहिनि। दूर से आए थे परदेसी गुलाम, अर्ज करने को गुलामाना सलाम, आस्ताना से वदा होते हैं अब, ये फरमाओ के बुलवाओगे कब, चश्मे रहमत से न तुम करियो जुदा, रखियो अपने साया में हमको सदा।
मुफ्ती साहब वधीक फरमाइनि था, ही हुज़ूर जी बंदा नवाज़ी ऐं शान करीमी आहे जो ग़ुलामनि खां हथ नाहिनि छॾाईंदा। हाणे बि उहे असां गुनहगारनि खे पाण नाहिनि छॾाईंदा। अल्लाह पाक उन्हनि जे क़दमनि सां वाबस्तगी अता करे। हिन दुआ में हिकु बहितरीन इशारो हिन तरफ़ बि आहे त ए मदीने में मूं वटि रहण वारा, हिन वक़्त ताईं त तूं मुंहिंजी छांव में हुएं, जो हर मसइलो मूंखां पुछी वठंदो हुएं, हर मुश्किल मूंखां हल कराए वठंदो हुएं। हाणे तूं मूंखां परे थी रहियो आहीं त हर हाजत में मूंखां पुछी न सघंदे त तुंहिंजो हर कम ख़ुदा जे हवाले आहे। कहिड़ी प्यारी दुआ आहे ऐं कहिड़ी मुबारक मोकलाणी। मिरआतुल मना जी 53/4। मस्जिद बनी ज़फ़र जे वेझो ई मस्जिद माइदा वाक़ई हुई। मनक़ूल आहे त हीअ उन मक़ाम ते ठही हुई जंहिंखे सुल्तान कोनो मकां सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन नजरान जे नसरानियुनि सां मुबाहले जे लाइ मुंतख़ब फरमायो हो ऐं जंहिं जाइ ते सलमान फारसी रज़ियल्लाहु अन्हु सरकार नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे लाइ काठियूं खोड़े करे पंहिंजे चादर लटकाए छांव कई हुई ऐं हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजे अहले बैत सां गॾु तशरीफ़ वठी आया हुआ। हिकु तारीख़ी रिवायत जे मुताबिक़ हिन मक़ाम ते नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ऐं अहले बैत अत्तहार जे लाइ जन्नत मां 5 प्यालनि में खाधो नाज़िल थियो हो। इन करे उनखे मस्जिद 5 प्याला बि चवंदा आहिनि। हिते आशिक़ान रसूल यादगिरी जे लाइ गुंबद ठाहिया हुआ। 1400 हिजरी में आशिक़ मदीना उफ़ियानो इन मक़ाम जे फिटल जाइ जी ज़ियारत कई हुई। गुंबज़ वग़ैरह मौजूद न हुआ ऐं ही लिखण वक़्तु फ़ज़ाउनि खां सवाइ कुझु न पियो बचो। आशिक़ान रसूल जे लाइ उन्हनि फ़िज़ाउनि जी ज़ियारत करे इश्क़ रसूल में दिलि तड़पाइण बि तमामु वॾी सआदत आहे। आशिक़ान रसूल की 130 शिकायत सफ़ो 309। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।